केमिस्ट्री क्लास 9 बाब पहिरियों सबक चौथों इल्म कीमिया जूं शाखूं ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री पार्ट 1 आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नज़ीर चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि नंबर पहिरें ते असां पढ़ंदासीं तबई कीमिया फिज़िकल केमिस्ट्री, ॿियो आहे नामियाती कीमिया ऑर्गेनिक केमिस्ट्री ऐं टियों गैर नामियाती कीमिया इनऑर्गेनिक केमिस्ट्री ऐं नंबर 4 हयातियाती कीमिया बायोकेमिस्ट्री। टोटल जेके आहिनि केमिस्ट्रीअ जूं असांजे किताब में वधीक शाखूं ॾिनल आहिनि, पर असां पहिरें हिसे में सिर्फ़ु ई 4 जेके आहिनि उहे बहस हेठि आणींदासीं, ॿियूं वरी ॿिए लेक्चर में। फिज़िकल केमिस्ट्री it deals with the laws and principles of physics governing the combination of atoms and molecules in chemical reactions. कीमियाई अमल में मालिक्यूलनि ऐं एटमनि जे मेलाप ते फिज़िक्स जा कानून जेके लागू थींदा आहिनि उन्हनि जा उसूल ऐं क़ाइदनि सां फिज़िकल केमिस्ट्री जेका आहे उहा वास्तो रखंदी आहे। सो तव्हांखे हिन जो नालो पढ़ी करे ई लॻंदो हूंदो त फिज़िकल फिज़िक्स मां वरितल आहे ऐं केमिस्ट्री जेको आहे केमिकल रिएक्शन्स। बिल्कुलु सही, इन जे करे ई असां चऊं था त फिज़िक्स जा जेके बि प्रिंसिपल्स ऐं लॉज आहिनि जेके केमिकल रिएक्शन्स ते या केमिकल चेंजिस ते या इवन फिज़िकल चेंजिस ते लागू थियनि था उन्हनि खे असां हिन ब्रांच में पढ़ंदा आहियूं। इट इज़ अप्लाइड इन द वेरियस फील्ड्स ऑफ केमिस्ट्री। केमिस्ट्री जे मुख़्तलिफ़ मैदाननि में ही फिज़िकल केमिस्ट्री लागू थींदी आहे। मिसाल जे तौर ते काइनेटिक्स Kinetics deals with the speed and related factors of chemical reaction. Kinetics जेको आहे उहो ख़ुदि केमिस्ट्री में हिकिड़ी ब्रांच आहे जेको कीमियाई अमलनि ते असरअंदाज थींदड़ जेके जुज़ा थींदा आहिनि उन्हनि ते ऐं कीमियाई अमलनि जी स्पीड सां उन्हनि ते दारोमदार रखंदी आहे। जीअं मिसाल जे तौर ते पोटेशियम क्लोरेट खे असां जेकॾहिं टोड़ियूं त पैदा थींदो पोटेशियम क्लोराइड ऐं ऑक्सीजन। पर जेकॾहिं असां हिन में ही मैंगनीज़ डाइऑक्साइड जेको कैटलिस्ट आहे उहो विझंदासीं त पोटेशियम क्लोरेट जे टुटण जी जेका रफ़्तार आहे उहा तमामु घणी तेज़ थी वेंदी। तंहिंजे करे इहा इन जे केमिकल रिएक्शन जी रफ़्तार जाचणु, रफ़्तार जो मुतालियो करणु उहो फिज़िकल केमिस्ट्री में अची वञे थो। इलेक्ट्रोकेमिस्ट्री, इन में पिणु फिज़िकल केमिस्ट्री जेका आहे लागू थिए थी। इलेक्ट्रोकेमिस्ट्री डील्स विद द एप्लीकेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एंड केमिकल चेंजिस। बरक़ी कीमिया जेका आहे, इलेक्ट्रो मीन्स बिजली, केमिस्ट्री माना केमिकल रिएक्शन्स, हीअ बि केमिस्ट्री जी हिकिड़ी ब्रांच आहे। इन में छा थींदो आहे त ही इलेक्ट्रो केमिस्ट्री जेका आहे उहा केमिकल चेंजिस ऐं बिजली वारी तवानाईअ जे पाण में बाहिमी ताल्लुक़ सां लाॻापो रखे थी। इलेक्ट्रो केमिस्ट्री में असां मिसाल जे तौर ते ॾिसो, ही हेॾा ज़िंक सल्फेट खयों आहे, हेॾा कापर सल्फेट खयों आहे, इन्हनि ॿिन्ही खे असां साल्ट ब्रिज जे ज़रिए ॻंढियूं था। हेॾा हिकिड़ो इलेक्ट्रोड, हेॾा ॿियो इलेक्ट्रोड रखियो आहे। इन में छा थींदो, जेॾी महिल साल्ट ब्रिज असां हिननि खे कनेक्शन ॾींदासीं त हिकिड़ो करंट पैदा थींदो जेको वोल्ट मीटर में असांखे मथे ज़ाहिर थींदो आहे। तंहिंजे करे असां सिंपल लफ़्ज़नि में ईअं चऊं था त हिकिड़ा कीमियाई अमल अहिड़ा थींदा आहिनि जेकी बिजली जो करंट पैदा कंदा आहिनि ऐं वरी कुझु कीमियाई अमल वरी इन जो उबतड़ कमु कंदा आहिनि। बिजलीअ ते असां उन्हनि कीमियाई अमलनि जो उन्हनि खे शुरू कंदा आहियूं। जीअं तव्हांजे घर में बैटरी रखियल हूंदी आहे, हाणे इहा जेको बैटरी आहे उहा चार्ज बि थींदी आहे, यानी छा थींदो आहे त बिजली ईंदी आहे त बैटरीअ जे अंदरि केमिकल रिएक्शन थींदो आहे ऐं वरी जेॾी महिल जो बिजली न हूंदी आहे, असां जेॾी महिल बैटरी खे इस्तेमालु कंदा आहियूं त असां उन बैटरी जे अंदरि केमिकल रिएक्शन कराए उन मां बिजली पैदा कंदा आहियूं। हाणे ॾिसो, इलेक्ट्रोकेमिस्ट्री बि फिज़िक्स ऐं केमिस्ट्री जो हिकिड़ो मेलाप आहे। बिजली जेका आहे तवानाई आहे ऐं उहा जेका आहे मोस्टली असां उनखे फिज़िक्स जे अंदरि पढ़ंदा आहियूं। हाणे इन फिज़िक्स जे हिकिड़ी फील्ड बिजलीअ जो लाॻापो कीमियाई अमल सां करायूं था त इहा पिणु फिज़िकल केमिस्ट्री में अची वञे थी। केमिकल रिएक्शन प्रोड्यूसिंग इलेक्ट्रिसिटी। In addition to electrochemistry, kinetics, thermodynamics, quantum chemistry are also studied with the principles of physical chemistry. इलेक्ट्रोकेमिस्ट्री ऐं काइनेटिक्स सां गॾोगॾु थर्मोडायनामिक्स, क्वांटम केमिस्ट्री, इहे पिणु फिज़िकल केमिस्ट्री जे उसूलनि सां इन्हनि जो मुतालियो कयो वेंदो आहे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो ॿियो मिसाल आहे, असीं छा था कयूं, हेॾे मथे टेम्परेचर आहे, हेॾे हीट आहे जेका असां हीट ॾींदा वञूं था, हीअ सॉलिड आहे, लेटेंट हीट ऑफ फ्यूजन। हाणे इहो जेको हिते असां ॾिनोसीं हाणे सॉलिड आस्ते आस्ते लिक्विड में तब्दील थियो।
हाणे हितां खां वठी असीं ताईं इहो लिक्विड हूंदो, टेम्परेचर वधंदो वेंदो, पर जीअं वरी इनखे उहा ख़ासि हीट मिलंदी त वरी इहो लिक्विड जेको आहे उहो गैस में तब्दील थी वेंदो। त जेको फिज़िकल चेंज आहे, जेका स्टेट ऑफ मैटर में अचे थी, उहा पिणु असांजी फिज़िकल केमिस्ट्री में पढ़ी वेंदी आहे। ऐं शेप्स ऑफ मॉलिक्यूल्स जेके आहिनि, जेके बि शेप्स ऑफ क्रिस्टल्स आहिनि, उन्हनि जो मुतालियो पिणु फिज़िकल केमिस्ट्री में अचे थो। इवन जेका तव्हां कैलकुलेशन कंदा आहियो हिकिड़ी केमिकल इक्वेशन खे बैलेंस करण जे लाइ, या केतिरी कंहिं शइ जी मेल्टिंग पॉइंट आहे, केतिरी कंहिं शइ जी बॉइलिंग पॉइंट आहे, इहे समूरा जेके अंग अखर आहिनि उहे पिणु फिज़िकल केमिस्ट्री में अची वञनि था। असां ईअं बि चई सघूं था, द एप्लीकेशन ऑफ मैथमेटिक्स ऑन केमिस्ट्री इज़ कॉल्ड एज फिज़िकल केमिस्ट्री। इन खां बाद नंबर ॿियो आहे ऑर्गेनिक केमिस्ट्री, जंहिंखे असां नामियाती केमिस्ट्री चवंदा आहियूं। ऑर्गेनिक केमिस्ट्री डील्स विद द हाइड्रोकार्बन्स एंड देयर डेरिवेटिव्स। ऑर्गेनिक केमिस्ट्री जेका आहे उहा हाइड्रोकार्बन्स ऐं हाइड्रोकार्बन्स मां ठहंदड़ शयूं जेके ॿियूं थियनि थियूं, ड्राइव थियनि थियूं, उन्हनि सां ताल्लुक़ रखे थी। ऑर्गेनिक केमिस्ट्री इज़ द स्टडी ऑफ structure, properties, composition, reactions, and preparation of carbon containing compounds which include hydrocarbons except oxides, carbonates, bicarbonates, and cyanides. ऑर्गेनिक केमिस्ट्री जेका आहे उहा कार्बन कंटेनिंग जेके बि मुरकब आहिनि उन्हनि जी तयारी, उन्हनि जे रिएक्शननि, उन्हनि जी कंपोज़िशन, उन्हनि जी प्रॉपर्टीज़ ऐं उन जी स्ट्रक्चर सां ताल्लुक़ रखे थी। इन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हाइड्रोकार्बन्स अची वञनि था। ऑक्साइड्स या कार्बोनेट्स या बाइकार्बोनेट जेके आहिनि उहे हिननि में शामिलु कोन्हनि के। मिसाल जे तौर ते मीथेन, ही हाइड्रोकार्बन जो नंढे में नंढो सादे में सादो मेंबर आहे, CH4। इहो जेको सुई गैस में 90% खां वधीक अंसर शामिलु हूंदो आहे। ही मुरकब आहे, पर सिंधी में असां हिन जे लाइ अंसर लफ़्ज़ इस्तेमालु कयोसीं, जुज़ो हिनखे चवंदा। 90% खां मथे जुज़ो जेको शामिलु हूंदो आहे उहो मीथेन हूंदो आहे। ही हिकिड़ो हाइड्रोकार्बन आहे। जॾहिं त कार्बन डाइऑक्साइड जेको आहे इहो ऑर्गेनिक केमिस्ट्री में इंक्लूड कोन्हे को। हिन खे ऑर्गेनिक स्टडी में असां ऑर्गेनिक केमिस्ट्री में हिन जो मुतालियो कोन कंदा आहियूं। कार्बोनेट CO3, इन जो बि असां ऑर्गेनिक केमिस्ट्री में मुतालियो कोन कंदा आहियूं। छो त हिन में कार्बन जेको आहे उहो त आहे, पर हाइड्रोजन सां बॉन्डेड कोन्हे को। इन जे करे मुख्य शर्त आहे त ऑर्गेनिक केमिस्ट्री उन्हनि ई हाइड्रोकार्बन्स जो मुतालियो कंदी आहे जिते कार्बन ऐं हाइड्रोजन पाण में गॾु मिलियल हुजनि। मिसाल जे तौर ते ॾिसो, ही फॉर्मिक एसिड आहे, C एॾां H इन सां डायरेक्टली बॉन्डेड आहे, तंहिंजे करे असां हिन जो मुतालियो ऑर्गेनिक केमिस्ट्री में कंदासीं। पर सोडियम बाइकार्बोनेट, हाणे ॾिसो सोडियम बाइकार्बोनेट में H आहे, कार्बन बि आहे, पर हिन खे असां ऑर्गेनिक केमिस्ट्री में मुताले हेठि न आहियूं आणींदा, छो त कार्बन जेका आहे उहा हाइड्रोजन सां डायरेक्टली बॉन्डेड कोन्हे का, हाइड्रोजन ऑक्सीजन सां मिलियल आहे। कार्बन जेका आहे उहा 3 ऑक्सीजन सां मिलियल आहे, तंहिंजे करे ही हाइड्रोकार्बन कोन्हे को। ईअं ई वरी एसीटोनाइट्राइल जेको आहे उहो हिकिड़ो ऑर्गेनिक कंपाउंड आहे, छो त हिन में कार्बन सां 3 हाइड्रोजन डायरेक्टली अटैच्ड आहिनि, बॉन्डेड आहिनि, तंहिंजे करे हिनखे असां हाइड्रोकार्बन चऊं था। इन जो मुतालियो ऑर्गेनिक केमिस्ट्री में थींदो। पर सोडियम सियनाइड जेको आहे इहो असांजो मुरकब इनऑर्गेनिक आहे, छो त हिन में कार्बन त आहे पर हाइड्रोजन कोन्हेसि का। सो ऑर्गेनिक केमिस्ट्री खे तव्हां ईअं चई सघो था त ऑर्गेनिक केमिस्ट्री इज़ द स्टडी ऑफ हाइड्रोकार्बन्स, ऐं हाइड्रोकार्बन्स माना अहिड़ा मुरकब जिन में हाइड्रोजन ऐं कार्बन डायरेक्टली बॉन्डेड हुजनि। The gasoline, plastics, detergents, dyes, food additives, natural gas and medicines are studied in the organic chemistry. पेपर आहे, सेल्यूलोज, नेल पॉलिश आहिनि, ऐं कैंडल आहे, वैक्स, फैब्रिक आहिनि, ऐं सोप आहे, साबुण आहे, गैसोलीन जेको आहे, उहे सभई अहिड़ियूं जेके बि प्रोडक्ट आहिनि उन्हनि खे असां ऑर्गेनिक केमिस्ट्री में स्टडी कंदा आहियूं, छो त इहे सभई हाइड्रोकार्बन्स जूं प्रोडक्ट आहिनि। इन्हनि खे ऑर्गेनिक प्रोडक्ट या ऑर्गेनिक कंपाउंड्स पिणु चइबो आहे। The leading families of organic compounds, ऑर्गेनिक कंपाउंड्स जूं जेके मशहूर ऐं तमामु घणियूं जेके फैलियल फैमिलीज़ आहिनि उहे हेठि ॾिनल आहिनि। मुरकब जेके आहिनि केमिस्ट्री में उन्हनि जा ख़ानदान थींदा आहिनि। सो ऑर्गेनिक केमिस्ट्री बि हिकिड़ो वॾो मुरकबनि जो क़बीलो आहे, उनजे अंदरि मुख़्तलिफ़ वरी ऑर्गेनिक कंपाउंड्स जा ख़ानदान थियनि था, जीअं हाइड्रोकार्बन आहिनि जंहिंजी असां ॻाल्हि कईसीं,
ऐं वरी हाइड्रोकार्बन मां वरी ॿिया थींदा आहिनि उन्हनि जा डेरिवेटिव, उन्हनि मां ठहियल शयूं। अल्कोहल इन मां ई ठहियल आहे, तव्हां एच कढीसीं, ओ एच ॾेई छॾीसीं, इन जे करे हिन जो नालो आहे अल्कोहल। ओ एच अल्कोहल जो फंक्शनल ग्रुप आहे। हाणे ही साॻियो ई आहे त मीथेन, CH4, हिते आहे CHHH, हितां हिकिड़ी चौथी एच निकिरी वई, OH अची वियो। ही अल्कोहल बि ऑर्गेनिक कंपाउंड जी हिकिड़ी फैमिली आहे। अल्डिहाइड बि आहे, इहो बि हाइड्रोकार्बन्स जो ई डेरिवेटिव आहे। ॾिसो त हेॾां कार्बन आहे, हेॾां हाइड्रोजन अथसि, हेॾां हाइड्रोजन अथसि। एसिड्स जेके आहिनि उहे बि उन्हनि में बि हाइड्रोजन कार्बन सां अटैच्ड आहे। ऐं ईअं ई वरी ईस्टर जेके आहिनि उन्हनि में बि ॾिसो त कार्बन ऐं हाइड्रोजन डायरेक्टली जेके आहिनि उहे पाण में ॻंढियल आहिनि। ईथर उन्हनि में बि ईअं ई आहे, हीअ बि हिकिड़ी फैमिली आहे ऑर्गेनिक कंपाउंड्स जी। कीटोन्स, अमाइन, अमाइड, इहे सभई जेके आहिनि इहे हाइड्रोकार्बन जा डेरिवेटिव आहिनि सभई, ऐं इन्हनि खे पिणु असां ऑर्गेनिक केमिस्ट्रीअ में स्टडी कंदा आहियूं। नंबर 2 आहे इनऑर्गेनिक केमिस्ट्री, गैर नामियाती केमिस्ट्री। Inorganic chemistry is the branch of chemistry which deals with the study of all elements and their compounds except hydrocarbons. हाइड्रोकार्बन्स खां अलावा जेकी बि ॿिया मुरकब आहिनि ऐं अंसर आहिनि उन्हनि जे मुताले सां तालुक़ु रखंदड़ केमिस्ट्री जी शाख खे असां इनऑर्गेनिक केमिस्ट्री चऊं था। आयन बेस्ड कंपाउंड्स आर आल्सो स्टडीड इन दिस सब डिवीजन ऑफ केमिस्ट्री। जेके बि आयोनिक मुरकब आहिनि उहे पिणु केमिस्ट्री जी हिन ब्रांच में इनऑर्गेनिक में पढ़ाया वञनि था। मिसाल जे तौर ते कार्बन डाइऑक्साइड, इनखे बि इनऑर्गेनिक केमिस्ट्री में मुतालियो कबो आहे। कार्बोनेट्स जेके थी विया मुरकब उहे बि हिन में ई स्टडी कबा आहिनि। या जेको आयोनिक कंपाउंड आहिनि, आयोनिक कंपाउंड, आयोनिक बेस्ड कंपाउंड्स माना अहिड़ा मुरकब जेके मेटल ऐं नॉन मेटल जा ठहियल हुजनि। सोडियम क्लोराइड मेटल नॉन मेटल, पोटेशियम क्लोराइड पोटेशियम मेटल, क्लोरीन नॉन मेटल, या कैल्शियम कार्बोनेट Ca मेटल आहे, कार्बोनेट नॉन मेटल आहे। इहे सभई मुरकब जेके आहिनि उहे इनऑर्गेनिक केमिस्ट्री में पढ़िया वञनि था। इनऑर्गेनिक केमिस्ट्री में हिकिड़ो तमामु वॾो ग्रुप आहिनि जेकी असांजे एसिड बेस वारा मुरकब जेके आहिनि उहे समूरा इनऑर्गेनिक केमिस्ट्री में पढ़ाया वेंदा आहिनि। इहो हितां खां वठी शुरू थिए थो, इहो बैटरीअ जो पाणी आहे, लीमे जी रस आहे, इहो मथे तव्हांजा जेके बि हिन में अची वञनि था उहे समूरा एसिड्स ऐं बेसिस जेके आहिनि उहे इनऑर्गेनिक केमिस्ट्री में असां उन्हनि जो मुतालियो कंदा आहियूं। तमामु वॾो हिकिड़ो रिएक्शन्स जो ॼार आहे जेको एसिड बेस रिएक्शन सभु आहिनि उहे पिणु इनऑर्गेनिक केमिस्ट्री में अचनि था। मिसाल जे तौर ते HCl एसिड आहे, सोडियम हाइड्रोक्साइड बेस आहे, ॿई पाण में रिएक्शन कनि था त सोडियम क्लोराइड आयोनिक कंपाउंड ठहियो ऐं H2O जेको आहे उहो हिकिड़ो कोवेलेंट मुरकब ठहियो। इहे समूरा जेके रिएक्शन्स आहिनि उहे पिणु इनऑर्गेनिक केमिस्ट्री में पढ़िया वेंदा आहिनि। It is applicable in all areas of chemical industry. कीमियाई सनत जी सभिनी फील्डुनि में इनऑर्गेनिक केमिस्ट्री जेका आहे उहा अप्लाई थींदी आहे। सच एज़ मिनरल्स, मदनियात जेका ज़मीन जे हेठां निकिरे थी, लोह जी सूरत में हुजे, जिस्त जी सूरत में हुजे, ट्रामे जी सूरत में हुजे, उहे सभु इनऑर्गेनिक केमिस्ट्री में पढ़िया वेंदा आहिनि। साल्ट्स, लूण जीअं मैग्नीशियम सल्फेट आहे ऐं इप्सम साल्ट हिनखे सॾिबो आहे, सोडियम क्लोराइड आहे, उहे समूरा जेके लूण आहिनि उहे पिणु इनऑर्गेनिक केमिस्ट्री में असां पढ़ंदा आहियूं। गिलास, सीमेंट आहे, उन में पवंदड़ शयूं आहिनि, इन्हनि सभिनी जो मुतालियो। सिरेमिक्स जेके थां वठंदा आहिनि, ऐं मेटलर्जी, धातुगिरी, ज़मीन मां धातुनि खे कढणु साफ़ु करणु, इहे समूरियूं जेके फील्ड्स आहिनि उहे इनऑर्गेनिक केमिस्ट्री सां तालुक़ु रखनि थियूं। नंबर 4 आहे बायोकेमिस्ट्री, हयातियाती केमिस्ट्री। Bio means life and logy or logos means study. So biochemistry deals with the compounds and chemical reactions taking place inside living organisms. तंहिंजे करे जेका बायोकेमिस्ट्री जो लफ़्ज़ या जेको नालो आहे उनखे ई तव्हां ॾिसो त बायो मीन्स हयाती ऐं केमिस्ट्री, बायो मीन्स हयाती या जानदार शयूं, केमिस्ट्री माना केमिकल रिएक्शन्स या केमिकल चेंजिस। तंहिंजे करे बायोकेमिस्ट्री जेका आहे केमिस्ट्री जी उहा शाख आहे जेका उन्हनि मुरकबनि या कीमियाई तब्दीलियुनि सां वास्तो रखे थी जेकी जानदार जिस्मनि जे अंदरि थींदा हुजनि। मिसाल जे तौर ते कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन्स, फैट्स, उहे मुरकब आहिनि जेके जानदार जिस्मनि जे अंदरि पैदा थींदा आहिनि। या वरी रिएक्शन्स खे वठो, जीअं फोटोसिंथेसिस आहे, ॿूटनि जे अंदरि इहो रोशनी तरकीब वारो अमल थींदो आहे त कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी खे मिलाए ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन तयारु कई वेंदी आहे। या वरी रेस्पायरेशन जो जेको अमल आहे
उन में ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन खे मिलाए उन्हनि मां कार्बन डाइऑक्साइड साह ज़रिए ॿाहिरि कढंदा आहियूं। H2O पघर पेशाब जे ज़रिए निकाल थी वेंदो आहे, एनर्जी पैदा थींदी आहे। सेल्युलर रेस्पायरेशन जेका थींदी आहे, इहा एनर्जी असांजे जिस्म खे सघ बख़्शींदी आहे, ताक़त बख़्शींदी आहे, ऐं माण्हू ज़िंदा रहंदो आहे, जानदार शयूं ज़िंदा रहंदियूं आहिनि। सो बायोकेमिस्ट्री जेका आहे उहो उनजो तमामु वॾो ॼार आहे। मिसाल जे तौर ते असां एनर्जी वठंदा आहियूं कार्बोहाइड्रेट्स मां, ऐं उहे कार्बोहाइड्रेट्स कहिड़ा हूंदा आहिनि, जीअं शुगर्स, स्टार्च, सेल्यूलोज़, या वरी असांजी एनर्जी छा में स्टोर थियल हूंदी आहे, लिपिड्स जी सूरत में। ऐं उहे लिपिड्स कहिड़ा थी सघनि था, फैट्स एंड ऑयल्स थी सघनि था, सेचुरेटेड फैट्स थी सघनि था, मेम्ब्रेन्स परदा जेके थींदा आहिनि उहे अनसेचुरेटेड मेम्ब्रेन्स थी सघनि था। ऐं जीव गरड़ा छा सां ठहंदा आहिनि, प्रोटीन्स सां, अमाइनो एसिड्स सां, पेप्टाइड बॉन्ड्स सां। ऐं असांजो जेको जेनेटिक कोड आहे उहे छा में रखियल हूंदा आहिनि, उहे छा मां ठहियल हूंदा आहिनि, न्यूक्लिक एसिड्स मां, जेको वरी DNA ऐं RNA उनजो मिसाल आहे। ईअं बायोकेमिस्ट्री जेका आहे असांजे हिननि समूरनि मुरकबनि सां वास्तो रखे थी, इन्हनि जे ठहण सां, इन्हनि जे रहण सां, ऐं इन्हनि जे कमकार सां। It tells that how disorder or deficiency of these biomolecules causes disease. ऐं इन ई केमिस्ट्री जे अंदरि असांखे ख़बर पवंदी आहे त कहिड़नि बायोमालिक्यूल्स जी खोट या उन्हनि जे नुक़्स जे करे कहिड़ियूं बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि। दिस ब्रांच इज़ यूज़फुल इन मेडिसिन, एग्रीकल्चर एंड फूड साइंस। फूड साइंस, एग्रीकल्चर, मेडिसिन सां इहा शाखा जेका आहे बायोकेमिस्ट्री उहा वास्तो रखे थी। मिसाल जे तौर ते असीं जेको खाधो खाऊं था, मिसाल जे तौर ते उहो असांजे मादे में वियो ऐं उते पंहिंजो एसिडिटी थी पई त असांखे जड़ थींदी आहे, अंगारी थींदी आहे, खटियूं ओघरायूं ईंदियूं आहिनि। पोइ छा कजे, पोइ असांखे बायोकेमिस्ट्री हिकु त इहो ॿुधाईंदी त तव्हांखे इहे खटियूं ओघरायूं जेके आहिनि उहे छो थियूं अचनि, ऐं उन्हनि खे कीअं रोकिजे, त वरी इन जो जवाबु बि असांखे बायोकेमिस्ट्री में ई मिलंदो आहे। एंटासिड्स असां इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल जे तौर ते असांजे मादे जे अंदरि ई हाइड्रोक्लोरिक एसिड पैदा थिए थो, असां टेबलेट खाईंदासीं त उहा छा कंदी, वञी करे एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड वारी हुजे, या मैग्नीशियम हाइड्रोक्साइड वारी, या कैल्शियम कार्बोनेट कंटेनिंग हुजे, त हाइड्रोक्लोरिक एसिड सां रिएक्शन कंदी, उन मां लूणु ठाहींदी, उन मां पाणी ठाहींदी, ऐं कार्बन डाइऑक्साइड गैस ठाहींदी। इहा ई गैस असांखे ओघराई ॼाराए खाधे खे हज़म कराईंदी आहे। त यानी वधीक एसिड पैदा थियो त एंटासिड जो इस्तेमालु कयो, जेका हिकिड़ी टेबलेट आहे, हिकिड़ी दवा आहे। सो ईअं बायोकेमिस्ट्री जेका आहे उहा असांखे जानदार शयुनि जे अंदरि पैदा थींदड़ केमिकल चेंजिस जे बारे में ॿुधाईंदी आहे, ऐं उन्हनि जे बारे में वरी हल बि ॾींदी आहे। हिते असांजो जेको लेक्चर ख़तमु थिए थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।